मिठियाणी बिजली जी मुसलसल अण ऐलानी लोड शेडिंग ख़िलाफ़ शेख हाउस मिठियाणी में रईस अली वक़ार शेख की सदारत हेठि अहम गजाणी थी गुज़री, जंहिंमें सियासी समाजी अॻवाननि, मज़हबी जमायतुनि जे अॻवाननि, वकीलनि, सहाफ़ियुनि, दुकानदारनि वॾे अंग में शिरकत कई। जंहिंखां पोइ गजाणी जी शुरूआत क़ुरान पाक जी तिलावत सां शुरू कई वई। मिठियाणी जी बिजली मुसलसल बंदि हुअण करे सभिनी पंहिंजूं तजवीज़ूं पेश कयूं। तजवीज़ूं ॿुधण खां पोइ रईस अली वक़ार शेख सैयद इज़हार अली शाह ॻाल्हाईंदे चयो त ॿियनि नंढनि वॾनि शहरनि जी बनिस्बत असांजी मिठियाणी टाउन में 24 कलाकनि में बिजली सिर्फ़ु 2 कलाक अचे थी, जंहिं सबबु हितां जा केतिरा ई रहवासी बिजली न हुजण सबबु बेरोज़गार थी विया आहिनि ऐं हिन वक़्तु फ़ाक़ाकशी जो शिकार आहिनि। हुननि जो वधीक चवणु हो त असांजी मिठियाणी लाइन मां अबड़ा ऐं ॿियनि ॻोठनि खे ग़ैर क़ानूनी बिजली ॾिनी वञे थी, जेका असां कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कंदासीं। हुननि आला इख़्तियारनि खां घुर कंदे चयो त मिठियाणी जी लाइन अलॻि करे बिजली बहाल कई वञे, न त ॿी सूरत में असां वसी एहतिजाज करे रोड रस्ता बंदि कंदासीं। जॾहिं त आख़िर में इहो तय कयो वियो त असां वफ़द जी सूरत में इंजीनियर सां ख़ुसूसी मुलाक़ात कंदासीं। उन खां पोइ वरी नए सिर गजाणी करे वधीक लाइ अमल तयारु कयो वेंदो। आख़िर में दुआ ख़ैर घुरी वई। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।